असी हिन वक्त मौजूद आहियूं हिंगोर जा शहर जे पंजहटी बाज़ार में जेको ईद वेझो ईंदे ई जेको पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि जे वाध खां पोइ हिंगोर जा जे बाज़ार वीरान थी विया आहिनि। ईद त वेझो अची वई आहे पर हिंगोर जा जूं बाज़ारियूं वीरान थी वियूं आहिनि, जंहिंमें कपिड़ा ऐं जेके कॉस्मेटिक जूं शयूं असीं मौजूद आहियूं हिते जे शहरनि। असां पिणु ॻाल्हि ॿोल कंदासीं त महांगाई बाबति उहे वधीक टाइम न्यूज़ आहे छा था वीचार वंडनि ऐं महंगाई बाबति उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ख़रीदारी रेड़ी कोन कया आहिनि, लटा कोन वठी सघिया आहियूं ऐं साईं चोंपल कोन वठी वेठा आहियूं, ईअं वेठा आहियूं बसि अलाह जे लीके में। कपिड़ा महांगा, अंगोछा टुवाल महांगा, कुझु ई कोन्हे, पेट्रोल महांगो। असां ग़रीब त ईअं वेठा आहियूं, हिकिड़ो वेलो खाऊं था, हिकिड़ो वेठा आहियूं। मतिलबु इहो आहे त गवर्नमेंट खे हुकूमत आहे की अपील आहे त भाउ महिरबानी करे महांगाई करे को ग़रीबनि जो चारो थिए, उहे लटा महांगा करे, पेट्रोल सब्ज़ी इहे फ्रूट खाई रोज़ा त खोलियूं सवाबु थींदो नी। रोज़े लाइ माण्हू नथो वठी सघे, हर शइ पिया चोंपलियूं महांगियूं, सिगिलियूं चोंपलियूं पाई घुमंदा था अथऊं। बाबा साईं उहो ख़ुदा खे मञो, अलाह खे मञो। गवर्नमेंट खे अपील आहे त महिरबानी करे कुझु घकाई करे महांगाई ते लट खणे तो ग़रीब माण्हू को चांस वठे। 200 रुपये चोपल वारा 500 वारा बदन, 100 रुपये लट्टो वारा 800 रुपया वालदा बदन। असां ग़रीब किथों ई कयूं, रबर जी चोपली वठी ईंदा कयूं पिया। गवर्नमेंट खे अपील आहे कुझु को डंडो खणो दुकानदारनि ते। ग़रीब आहियूं, चोपलियूं वठियूं आहिनि, लटा कपिड़ा हे को वठी कोन सघूं, माण्हू ॾियनि था उहे पायूं पिया, पुराणा फाटल ग़रीब आहियूं, किथां ईद कंदासीं साईं। पेट्रोल महांगो, हर शइ महांगी, असां ग़रीब किथां कयूं। भाॼी कोन खाई सघूं घर में, साईं जा पचायूं घर में, छा कयूं, पोयूं कारे वञूं। जो ईद जी महांगाई जे करे काई बि ख़रीदारी कोन्हे का, मार्केटिंग में को बि माण्हू नज़र कोन पियो अचे जेको ईद जे लाइ ख़रीदारी करे। छाकाणि त पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे जो माण्हू पंहिंजे घर में महदूद थी विया आहिनि, न ई शहर में था अचनि ख़रीदारी करणु, न ई का फैसिलिटी आहे आवाम खे। रुगो ख़रीदारी छा कयो आहे सर, पंहिंजे मतिलबु माण्हू पेट लाइ कुझु कोन थो वठी सघे, ख़रीदारी कहिड़ी कंदो। दर्जियुनि वटि वञो त सिलाई महांगी, कपिड़नि वारनि वटि वञो त 5000 रुपया जोड़ो आहे। अगरि तव्हां कंहिं चपलनि वारनि वटि वञो जेकी 1000 रुपये जी चपल आहे उहा 2500 2000 लॻी पई आहे। ईद में मज़ो न आहे साईं। जॾहिं को पेट्रोल ऐं डीज़ल जा रेट वधिया आहिनि, उन खां पोइ ग़रीब आवाम त जेको आहे सो पीड़िजी वियो आहे। हीअ ईद जी जेको आहे सो मौसम ई चइजे, ईद में 4 ॾींहं बचा आहिनि, पर अहिड़ी ख़ासि ख़्वाह जेको आहे सो माण्हुनि ख़रीदारी न आहे कई। माण्हू पंहिंजे जेको आहे सो 2 वेलनि जे परेशानीअ में त 2 वेला गुज़रनि काॾों। बाक़ी जेको आहे सो ईद जी त वरी शॉपिंग करण लाइ पैसो खपे। हिन मुल्क में हर शइ जेको आहे सो आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे, सो ईद जी ख़रीदारी ख़ासि जेको आहे सो कान थी आहे। असां त बसि ईअं जीअं आम अॻिले साल वारा कपिड़ा उअं ई पहिरियां ई मिड़ई कमु हलायूं था पिया। बाक़ी आवाम जो त का बि शइ हाल ई कोन्हे को। जेके बि औरतूं मर्द सभु नंढा वॾा अचनि था बाज़ार में चकर ॾेई हलिया था वञनि। एतिरी महांगाई आहे, पेट्रोल ऐं डीज़लूं जेके चढ़ी वियूं आहिनि सफ़ा ॻाटे टोड़। ऐं इन जे करे आम माण्हू अचे ई कोन थो। जेकॾहिं कपिड़ा वठे थो ऐं सिलाईअ लाइ पैसा कोन्हनि, पोइ वीचारा दर्जन वटि पियो आहे। हाणे 1500 रुपया सिलाई भरनि या वॻा पाइनि, तंहिंजे करे का बि हिन महिल आमदरफ़्त कान थी आहे, न को ख़रीदारी थी आहे। पाकिस्तान में हद खां वधीक महांगाई थी वई आहे ऐं आहे हथरादू महांगाई, जेका हुकूमत पाण महांगाई जे करे उहे हथ सां महांगाई कंदा। जेको ताज़ो मिसाल जेको तेल हुयो पंहिंजो स्टॉक थियल हुयो, हिन हथ सां तेल महांगो करे ऐं पाकिस्तान जी चेल चिॿी करे छॾी आहे। पाकिस्तान जो अवाम जेको आहे सो ईद करण जे लाइक़ु न रहियो आहे ऐं तमामु घणी महांगाई थी वई आहे। और जा में जेको आहे सो वॾियूं रौनकूं हूंदियूं ईद जे मौक़े ते हूंदियूं, हाणे कंहिं बि बाज़ार में ईंदो का रौनक कान्हे का। ग़रीब गुरबो माण्हू मिड़ई गुज़ारे जहिड़ा कपिड़ा वठे थो, गुज़ारे जहिड़ो खाधो वठे थो, हर शइ आसमान सां ॻाल्हियूं थी करे। इन करे वीचारो ग़रीब माण्हू जेको आहे ईद खे तमामु ॾुखियो जेको आहे महसूसु करे रहियो आहे। ईद बाबति शहरनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु त पेट्रोल ऐं डीज़ल जे क़ीमतनि जे वाध खां पोइ जेके आहिनि कपिड़नि जा रेट ऐं चपलनि कॉस्मेटिक जूं शयूं आहिनि उन्हनि जा पिणु रेट ॿीणा थी विया आहिनि। असीं हिन भेरे जेका ईद उहा न करे सघंदासीं। हिननि जो चवणु त हिननि मुतालबो कयो सिंध सरकार वफ़ाक़ी सरकार खां त फौरी तौर ते महांगाई ते कंट्रोल कयो वञे, जीअं ग़रीब ऐं मिसकीन माण्हू ईद करे सघनि। कैमरामैन अब्दुस्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़ हिंगोर जा।